अदी शाबस थई मां था धोई खारे में रखी भी आयस तो अजा खटू अंदर ना इन कयूं। अदी मां खटू खणा थी तो मुझे जेल में सूर पेजी तो वने। मां भी थाव थी धोआ थाव धोने के सोला कोनन के उनन के मुंह ही हाणी थी पवे पानी में साफ करणा था पवन। अदी पेरे सॼो घर जो कम बुतो ऐं सुबुतो कंदा हुया असां त शहजादिन वांगे वे खट ते वेही मानी खाईंदी हुईसे। अदी ने ठा में ये भी गालियूं थियूं हुयूं त असां घर जो कम कंदासी उबतो ही सुबतो कमाइण जे लाइ ॿाहिरि वेंदा। अदी असां के त ठा ही न करणो हुयो ये त नूर लाइ भूरल विच में अची विया न तिनन के मारे मनायूं हा भला जे सुबह असां घर जो कमकार लाए बनीअ ते वञन हा बरो थे ना। अदी पोइ हाणे छा थींदो भला नई सही फशरी कयूं छा। अदी ॿिनि टिनि ॾींहंनि जे लाइ असां त हलूं अदावरनि जे घर ऐं माधाणी हजाणी अचे असांजे घर रहनि पर जेकॾहिं ठाह जी ॻाल्हियूं थियूं न सॼे घर जो कमु उबते ई सुबते ते छॾींदासीं। ना दीना हाणे फशरी कईसे त ॻाल्हि परे हली वेंदी थी सघे तो त ठा ताईं पहुचूं ई न। गर्मी पोइ ॿी का वाट गॾु न त असां घर में कमु करे करे मरी वेंदियूंसीं ऐं असांजा मुंहुं भगल करमंडल जहिड़ा थी विया आहिनि। पोइ न को उबते खे तूं वणंदी आहे न को सुबते खे मां। अदी सोलो तरीक़ो आहे घर जे कम जे लाइ का माई था वठी अचूं हुनखे पघार ॾियूं था ऐं हुन माई खे 2-3 घर ॿिया बि वठी ॾींदासीं पाड़े जा। हा ईअं सही आहे अचनि असां मुड़ुस त उन्हनि जी आॾो ॻाल्हि या रखूं था। चवंदीसीं छो कीअं बि करे छा बि करे असांखे कम जे लाइ माई रखी ॾे। अचण दे सुबते खे ऐं उबते खे ॻाल्हि आॾो रखूं था जे ॻाल्हि सम्झ में आयल त ठीकु आहे जे न त पोइ ॿधूं था संदरो। अदी सर्दी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे जेका मूंखां विसरी वई हुई। वरी कहिड़ी ॻाल्हि। अदी सुबुह वाचूड़ो आयो हुयो असांजे घर में चयोमांसि त घर जे कमकार लाइ का माई हथ करे ॾे चई मां जो वेठी आ। मूं चयोमांसि मूं आ तूं त फ़क़ीर आहीं पाण खे माई छो थो सम्झी चई त ॻाल्हि साॻी आहे मूंखे बि माई सम्झ। सही त चए पियो कपिड़ा ज़नाना मेकअप माइन वारो ऐं मेले में कमु नचण ऐं कुॾण पोइ माई त थी न। जेकॾहिं न असांजे घर जो कमु करे त पोइ असांखां पैसा घणा वठंदो इहो बि पुछियोमांसि। पोइ छा चई अदी चई त जेको हक़ सम्झो उहो ॾिजो। अदी भलड़ा आहिनि जहिड़ी जोन से हवा तहिड़ो पाण। अरे क्या करा ये बता तयू ए काने त वञ बजदा हाजी लकुड़ जी हालत ॾाढी ख़राब आ। कर तो खबर त हाजी लकुड़ लखण न मन निकरी वा कि तो चरो न ते वञे अदा उबतान्या चरियो थींदो चरन के वरी अञा छा सिंह थींदा न छा। बाबा तेरे को कुंवार मुई दस न त होश में न आहे हर के ते वते तो शक कंदो त मुंहिंजी मिल्कियत खाई वेंदा ऐं असांजो बि इरादो इहो ई आहे। छा बाबा हिन निभागे जो मतलब आ त हाजी साहब जो इलाज कराइजे के दिमाग वाले डॉक्टर के दिखारियोंसे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।